कि जिंदी धी मोई कुम शहर दे विच जिंदा कोई नहीं वारस ना दे खाकेत गई परदेसी को जना गुजरिया चौज मसाले अल्लाह इस इमाम दी के दवास्ते जो भी के दे बेगुनाह मालिक ना दी के रहा फरमा और नासिर सही नो अपनी औलाद नाल आबाद शाद फरमा मालिक अज़दार नाल आबाद शाद फरमा इलाही हादी बरक इमाम ज़मान दे ज़हूर ताजील अता फरमा दुनिया ते कायम लजपा लावे वीरान घर आ अपना वसावे दुआवां दी कबूलियत वास्ते आवाज़े बुलंद सलवात औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाह अशरफुल अंबिया रसूलुल मुसद्दक़ुल मुस्तफ़ल अमजद अल महमूदुल अहमद सय्यदना व नबियना व शफ़ीह ज़ुनूबना व तबीब कुलूबना व बिल कासिम अलज़ी कान दायअन इलल्लाह बिज़निही वस्सिराज मुनीरा अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़ी मुहकम किताबिल मजीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाहा व कुनू मअस-सादिक़ीन लोके सिना दे तिलावत हुसैन करे थो नोके सिना दे तिलावत हुसैन करे असा अज़ादारन ते इनायत हुसैन करे सबन ते इनायत मौला फ़क़त 15 मिनट मौला ताके सलाम रखे मुझे से दुआ वास्ते हाज़िर थे अज़दार दुआ कंदा मौला ताला सलाम दे जेके 40 चेल मौला वट करे वो गवाही ॾींदा नोके सिना दे तिलावत हुसैन करे थो असां अज़ादारन ते इनायत हुसैन करे थो चेल मजे मौके चेल मजे मौके ते करबला में ॾिसो त सही पंहिंजे ज़वारनि जी ख़िदमत हुसैन मुझा मालिक साईं तुझे दरबार में अज उन इमाम की शहादत जिनकी जिंदगी बाजार दरबार खाए
ज़ाकिर पढ़े तो पोइ असां रोन वो इमाम के जवान जी ॾाढी लहदी ॾिसे रोन न पींदो आहे ताज वसर अॼु जो ॾींहुं ज़ाकिर जे पढ़ण जो मोहताज न सैयद जेके वेठा आहिनि उहे हाय कंदा कंहिंजे हथ में अगरि 6 महीननि जो ॿार ॾिसे हा मौला मातमे अल्लाह काफ़ी आहे अगर ता समझी हो तांजी है बेसाख्ता निकरी हुई है तांजे बस में आ मौला फरमाया इहो बच्चो मुखे दियो मोने ॾिसो पत्थर तले निज़ाम ना जिनमल जन्ना मौला के मौला पेशानी चुमे गल चुमे शहादत आखिरी या ज़ाकिर पढ़ो बस फकत बजूला बिस्मिल्लाह बोसो दई परी ॾिसे हा मौला कंहिंजे हथ में 6 महीननि जो ॿार ॾिसे इमाम सजाद जॾहिं शाम जा अमन निभाए वतन ते मोटी वियो मौला उन खां बाद जी ॻाल्हि जॾहिं चवे हा मूंखे ॾियो उन बच्चे जी पेशानी चुमे हा उहो घर न आहे जंहिं घर खे मौत न ॾुखायो मक़सदु आहे हिकु ॻोढ़ो अची वञे उहे राज़ी थी वञनि जिन खे कंहिं न परचायो जिन खे कंहिं न रुअण ॾिनो पेशानी चुमे हा वरी गल चुमे हा अल्लाह हाय ताई गल चुमे हा मौला जी रत वधी पवे हा असां पुछना मौला रत छो वधी पई आहे मौला उन बच्चे जो गल चुमी करबला जे पासे मुंह करे फरमाया मुसलमानन असांजा करबला में खीर पिया के बीमारिया हर कोई चेते जल्दी मारियो असां के जुमे जी नमाज पढ़ी बस थी वई मुझे से इन इमाम जो तवस्सुल सा दुआ आहे मुझे मौला हिनन के हिन साल करबला जी ज़ियारत जो शरफ अता फरमा बस आहे जी सदा बुलंद थे मुझा मालिक साईं तुझे दरबार में ये दुआ थो घुरा वञा करबला वास्तो आ तोखे पंज महबूब जो खणी हथ थो चवा मां वञा मां वञा राम जे वक़्त में गुंजाइश न आहे मां हसरत थो पढ़ा ज़ादा ये ख्वाहिश रखे तो मेरी ख्वाहिश तो पढ़ा अमल का आखिरी थी विया मुझे सिगुती थी वई हर ज़ादार ये ख्वाहिश रखे तो केड़ी दिसा जागीर अकबर जे बाबे जी मां सैर ज़हरा जे बचड़े जी तुरबत चुमा इन सिक में ममालिक थो रोईंदो इन सिक में जागीर अकबर जे बाबे जी मां सैर ज़हरा जे बचड़े जी तुरबत चुमा इन सिक में ममालिक थो रोईंदो वञी पुरसो ॾियां मां वञा जागीर अकबर जे बाबे जी मां सैन ज़हरा जे बचड़े जी तुरबत चुमा इन सिक में ममालिक थो रोईंदो हाय वञी पुरसो ॾियां रोंद अखियुनि सां चओ मां वञा करबला जो आहे जिते बरकातों नमाज पढ़ावा उते किथे जिते सरकार गाज़ी जी सरदारिया हाय वनी शाही घुमा मां
लाश तो ये गुजरी वही जी लगंदो कुछ न हुयो तव्हांजा हथ आज़ाद आहिनि बस थी वई मुंहिंजे हिसे जो क़िस्म लाल कमल बनीन जो आहे जिते बरकातों नमाज पढ़ा मां उते जिते सरकार गाज़ी जी सरदारिया हाय वनी शाही घुमा मोहर याफ्ता बैठ तो पड़ा जैसे मुक्ति थी वही मौला ताकि दुनिया के गमन का महफूज रखे कोई गम न ॾिसो सिवाय मज़लूम में करबला जब हल्के जो मातमी वेठो आहे नौजवान उनजे हिसे जो वैण तो पड़ा दुआ गुरंदा कयो अल्लाह के जवान पुट जो लाश के ज़ईफ़ पियो के नथणो वो जीअरे मरी वेंदो आहे मातमिन खे दावत थो ॾियां हल्के जो मातमी हिकु दफ़ो सीने ते हथणी ज़रूर चवे हुसैन तुंहिंजे अकबर जो वॾो अरमान ही उहो अकबर आहे जंहिंजी ज़ीन छॾण ते हुसैन सॼे खॿे ॾिसी चए पियो अकबर मूंखे नज़र कुझु कोन थो जे करबला खे ॾिसण लाइ जो बेताब आहे मां वञा करबला कहिड़ी करबला जिते अकबर खे सीने में बरछी लगी है और जिते फरवाज बचड़े जी मेहंदी रुली जिते गाजी लथो जिते ज़ैनब रुली मातमी हथ खड़े छाजो साहब इहो ही सीने ते हथ अचे जंहिंजा हथ न हुया उहो ज़ीनत ज़मीन ते कीअं आयो हूंदो अल्लाहु अकबर जिते अकबर के सीने में बरछी लगी और जिते फरवाज बचड़े जी मेहंदी रुली जिते गाजी लथो जिते ज़ैनब रुनी उते रोईंदो सिवाय मज़लूम में करबला जे पढ़जी वई करबला तांजी अखियुनि जो वुज़ू ॾिसी दिल चे हिकु ॿियो वैण कयो वञे मातमी खे दावत थी वई आहे मुंहिंजे सिर कोई गम न ॾिसो सिवाय मज़लूम में करबला जे जिथे वैण कयो आहे मुंहिंजे सिर रुटियो थी वञे हर अज़ादार चाहे तो मां वञा करबला चाहियो था मां वञा करबला उहे जायूं ॾिसी अचां किथे हुसैन जो अकबर लथो है ताजे बस में रोण ना चाहे कर हर ज़ादार चाहे तो मां वञा करबला उहे जायूं ॾिसी अचां किथे हुसैन जो अब्बास लथो दुआ घुरंदो कर अल्लाह भले सत पुट अता करे हिकु न्याणी ज़रूर अता करे पुट जायदाद जा मालिक धियो मेहमान हूंदियूं आहिनि हथ ॿधी मिनत कयल न जीअं मदा ख़ान हुजण जी हैसियत सां कॾहिं भुलिजी बि धीअ खे झिड़क न ॾिजां धीअनि खे ख़बर पइजी वञे जो असांजे बाबे ते ॾुखियो वक़्तु अची वियो आहे धीअ पाण ई पहुची वेंदियूं आहिनि पथर दिलनि जो ज़ाम लाया शायदि इहो टाइम हुयो शायदि इहो वेलो हुयो ज़ेल वठी वञे ॾाढो हक़म करबला जो मैदान ज़ालिम जा हथ मुंहिंजे मौला जे वारनि में हुया 4 सालनि जी मासूमा धीअ उते आई जिते ज़ालिम ज़रबो पियो हलाए ॾिसी चइबी हिनखे न मार ओ हिन जे छॾाइण वारो कोई न रहियो आहे चइबी हिनखे न मार
चेपी ने के नमारी मुझे बाबुल्ला से जमाया इतनो जख्मिया जो लाजे खबात पानी दुनिया छदे भी तो इन के नमार मुझे बाबू के कुछ न चवणा रवा मातमी वेठा एक दफो सर ते हथ जरूर हणजो हल्के जमातमी जेके वेठा एक दफो हथड़ी जरूर चइजा हुसैन तुझे सीने सुमणारे धीअ जो वॾो अरवा अल्लाह अकबर एक दफो हथ जरूर हणी चइजा केड़ी करबला जे करबला के ॾिसण लाइ ॾो बेताबा पत्थर दिल जो ज़ामिन है मातमी के दावत आ जे करबला के ॾिसण लाइ ॾो बेताबा मां वञा करबला केड़ी करबला जे जगह ते सकीना के झिड़को मिलियो है ओ पर्देदार जे सरदार दाऊल थियो जिते ज़ैनब आई कुलसूम उठदा लथियो